आगाटे ज़माने में खाद खुराक वारनि शयुनि सां गॾोगॾु ॿियुनि शयुनि खे बि गॾु करण लाइ मिट्टी जे थांवनि जो इस्तेमालु कयो वेंदो हो, पर अॼु घरनि में मिट्टीअ जा थांव नज़र कोन था अचनि। माण्हू नॉन स्टिक धातु ऐं सिरामिक्स खे तरजीह ॾियनि था। आगाटे ज़माने में पाणी भरण लाइ मिट्टीअ जे थांवनि जो इस्तेमालु कयो वेंदो हो, जिन जा खोड़ फ़ाइदा बि हुआ। माण्हू पाणी जा फिल्टर इस्तेमालु कनि था ऐं पाणी थधो करण लाइ फ्रिज में भरे रखनि था, पर मटका न रुगो पाणी ज़ख़ीरो कंदा आहिनि, पर इन खे कुदरती तौर ते थधो बि रखंदा आहिनि। मिट्टीअ जा थांव न रुगो शीशे या ॿियनि कंटेनर्स जो मुतबादिल आहिनि, पर सिहत जे हवाले सां बि बहितर आहिनि। माहिर मिट्टीअ जे थांवनि जा अनेक फ़ाइदा ॿुधाइनि था, अचो त इन्हनि ते नज़र विझूं। मिट्टीअ जा थांव आम तौर ते ज़ख़ीरो कयल पाणीअ खे थधो रखंदा आहिनि। गर्मीअ में अव्हां रेफ्रिजरेटर बदिरां मिट्टीअ जे थांवनि में बि पाणी ज़ख़ीरो करे सघो था। प्लास्टिक वारियूं बोतलूं केमिकल सां ठहियल हूंदियूं आहिनि, जॾहिं त मिट्टीअ जे थांवनि में को बि केमिकल नाहे हूंदो। ही ज़हरीलनि मादनि खे जिस्म में दाख़िल थियण खां बि परे रखंदा आहिनि ऐं अहिड़ी रीति सिहत खे नुक़सान नाहे रसंदो। मिट्टीअ जे थांवनि जो पाणी फितरत में अल्कलाइन हूंदो आहे। मिट्टीअ जे थांवनि जो पाणी जिस्म जी pH लेवल खे बरक़रार रखण में मदद ॾिए थो, छो त जॾहिं जिस्म जो pH तवाज़ुन बिगड़ी वेंदो आहे त हाज़मे या मादे जा मसइला पैदा थींदा आहिनि। जेकॾहिं अव्हां दमे या ज़ुकाम जो शिकार आहियो त फ्रिज जो पाणी पीअण सां अव्हां जी हालत वधीक ख़राब थी वेंदी। इन लाइ मिट्टीअ जे थांवनि मां पाणी पीअण अव्हां जे गले लाइ सुठो आहे, छो त मटके जो पाणी फ्रिज वारे पाणी जियां वधीक थधो नाहे हूंदो ऐं इन जो गर्मी पद मिसाली हूंदो आहे, जेको अव्हां जे गले खे तकलीफ़ नाहे ॾींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk